बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 5वीं दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे असांजी धरती। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ मथाछिरो माना सितह। लफ़्ज़ ऋणपट माना रेगिस्तान। लफ़्ज़ भला माना सुठा। लफ़्ज़ सूंह माना ख़ूबसूरती। लफ़्ज़ गदलाण माना मेराण या गंदगी। लफ़्ज़ कतब माना कम या इस्तेमाल। पो लफ़्ज़ आहे बेला माना झंग। लफ़्ज़ छिपूं माना वॾा पत्थर। लफ़्ज़ मांडाण माना माहौल या बनावट। पो लफ़्ज़ आहे ज़ियान माना नुक़सान या ज़ाया। लफ़्ज़ मुख़्तलिफ़ माना अलॻि। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, गुल ऐं मेवा किथे थींदा आहिनि? जवाब, गुल ऐं मेवा बाग़नि में थींदा आहिनि। नंबर ॿियो सवाल, अनाज, दालियूं ऐं भाॼियूं किथे थींदियूं आहिनि? जवाब, अनाज, दालियूं ऐं भाॼियूं ॿिन्हिनि में थींदियूं आहिनि। नंबर टियों सवाल, धरतीअ जो घणो हिसो छा सां ढकियल हूंदो आहे? जवाब, धरतीअ जो घणो हिसो मिटीअ जी तह सां ढकियल हूंदो आहे। नंबर चोथों सवाल, मिटीअ में कहिड़ियूं शयूं मिलियल हूंदियूं आहिनि? जवाब, मिटीअ में जबल जी वारी, चीकी मिटी ऐं वण ऐं ॿूटनि जा पन ऐं ॿियूं ॻरियल सड़ियल शयूं मिलियल हूंदियूं आहिनि। नंबर 5 सवाल, अल्लाह साईं असां लाइ धरतीअ में कहिड़ियूं शयूं पैदा कयूं आहिनि? जवाब, अल्लाह साईं असां लाइ धरतीअ में कोयलो, गैस, पेट्रोल, संगमरमर, लोह, सोन, चांदी ऐं ॿियूं मैदनी शयूं पैदा कयूं आहिनि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना पढ़ो ऐं जुमलनि में कमु आणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जी माना पढ़ंदासीं, इन्हनि खे जुमलनि में कमु आणींदासीं। लफ़्ज़ आहे मुख़्तलिफ़ माना नाम वाफ़िक़ या अलॻि या ॿिए तरह जो। जुमिलो लिखंदासीं, धरतीअ ते मुख़्तलिफ़ शयूं पैदा थियनि थियूं। लफ़्ज़ ऋणपट माना बयाबान या रेगिस्तान। जुमिलो लिखंदासीं, ऋणपट में रुॻो वारी ई वारी हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे सूंह माना ख़ूबसूरती या शोभिया। जुमिलो लिखंदासीं, धरतीअ जी सूंह खे क़ाइमु रखणु घुरिजे। लफ़्ज़ आहे कतब माना कम या इस्तेमाल या लाभ। जुमिलो लिखंदासीं, धरतीअ मां मिलंदड़ शयुनि खे साफ़ करे कतब आंदो वञे थो। लफ़्ज़ गदलाण माना मेराण या गदलाई या गंदगी। जुमिलो लिखंदासीं, धरती ऐं माहौल खे गदलाण खां बचाइणु घुरिजे। जीम, हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल,
ऋण पट में रुगो खाल हूंदी आहे। खाल में लिखंदासीं वारी ई वारी। नंबर ॿियो खाल, जबलनि में खाल हूंदियूं आहिनि। खाल में लिखंदासीं छिपूं। नंबर टियों खाल, धरतीअ जो घणो हिसो मिटीअ जी खाल सां ढकियल हूंदो आहे। खाल में लिखंदासीं तह। दाल, हेठि ॾिनल बीहक जी निशानियुनि खे ॾिसो ऐं सम्झो। जी दोस्तों, हाणे ही बीहक जूं निशानियूं आहिनि, इन्हनि खे ॾिसंदासीं। नंबर पहिरियों, हीअ निशानी जेका आहे हीअ पूरे दम जी निशानी आहे। जिते बि अचे उते जुमिलो पूरो थींदो। जी दोस्तों, हाणे हिन खे पूरे दम जी निशानी चइबो आहे, जंहिंखे फुल स्टॉप असां चवंदा आहियूं। हीअ निशानी आहे। नंबर ॿियो कामा, हिन निशानीअ खे अधु दम चइबो आहे। नंबर टियों सवाली निशानी, हीअ सवाल जी निशानी आहे।